جی آپ کی بات بالکل ٹھیک ہے۔ جو منچھر دانستر ٹیل کا ایک دروازہ جو ہے وہ آج 5:30 کے قریب جو ہے بریک اس کا ہوا۔ ہم لوگ موقع پہ فوری طور پہ پہنچ گئے تھے، میں خود اس وقت جھنگارا میں موجود تھا۔ سچویشن یہ ہے اس وقت کہ اس گیٹ کو ریپلیس کرنے کے لیے اریگیشن کا عملہ جو ہے وہ موجود ہے یہاں پر۔ ڈمی گیٹ جو ارلواہ ہے وہاں پر موجود ہے، وہاں سے لایا جا رہا ہے۔ ابھی میری چیف انجینئر اریگیشن زاہد حسین صاحب سے بات ہوئی تو وہ یہی بتا رہے ہیں کہ گیٹ لوڈ ہو گیا اور وہاں سے ٹرک جو ہے وہ جو کرین ہے وہ روانہ ہو رہی ہے۔ اس گیٹ کو جو اس کا ہیڈ ہے اس پہ دانستر ہیڈ پہ پلیس کیا جائے گا اور اس کے بعد سٹون پچنگ کی جائے گی، تو امید ہے کہ سچویشن انڈر کنٹرول ہوگی۔ ساری ایکٹیویٹی 4 سے 5 گھنٹے مزید لگ سکتے ہیں اگر بہت جلدی بھی ہوئی تو۔ कंट्रोल में आहे, अलाह ख़ैर कर। दानसर में पियो हले पाणी, ॿाहिरि कोन निकितो आहे ऐं ॿिया अचनि पिया, उहे लॻाए करे इनशा ताला कंट्रोल करे वेंदासीं। अञा त कंट्रोल में आहे, पर जेकॾहिं को राति में को ॿियो दर थो वञे या को चैनल थो वञे त पोइ वरी तबाही कंदो। असां सभु इन लाइ वेठा आहियूं त जेकॾहिं कंट्रोल थी वञे त वाह, न त रेस्क्यू करे पहिरियों माण्हू ॿारहाड़ी ॻोठनि जा ख़ाली करे, घटि में घटि 200 ॻोठ जेको आहे सो थींदा अफेक्ट। वन हींअर तव्हां ईंदो त रोडनि ते माण्हू पंहिंजा सामान कढियो रखियो वेठा आहिनि, लॾ फलाइण पिया कनि पंहिंजी मदद पाण त। अञा कंट्रोल में आहे, तॾहिं असां सभु हिते अची वेही रहिया आहियूं। जेकॾहिं ॾिठो कंट्रोल आहे ॿाहिरि निकिरो त पोइ रेस्क्यू करे माण्हुनि खे कढंदासीं, कीअं बि करे पंहिंजे माण्हुनि जो त सिर बचाइणो आहे। ज़िम्मेवारी असांजी आहे। इंशाअल्लाह ताला हाणे जेको कुझु थी वियो सो थी वियो, गुज़री वियो। हाणे इंशाअल्लाह राति ताईं बंदि करे ईंदासीं। सो ज़ाहिर साहिब जी साईं तव्हांखे ॿुधायो कि वियो आहे हिकिड़ो प्लेट आहे, उहो लॻाईंदासीं त काफ़ी हद ताईं बंदि थी वेंदो इंशाअल्लाह। एतिरो अञा ताईं माना हिन खे हिकिड़ो दरवाज़ो टुटो आहे ऐं अलाह कंदो इन दरवाज़े खे असां बंदि करे ईंदासीं, वॾे नुक़सान खां बची वेंदासीं असां, जेके असांखे आसार लॻनि पिया था इंशाअल्लाह। न त पंहिंजे माण्हुनि खे रेस्क्यू कंदासीं।